لاکھاروڈ.مرکزی جامع مسجد میں ایک روزہ فری میڈیکل کیمپ کا اہتمام کیا گیا، جس میں لمس حیدرآباد اور گمبٹ کے نامور ڈاکٹرز اور طبی عملے نے سینکڑوں مریضوں کا چیکپ کیا، مختلف بیماریوں کے ٹیسٹ کیے اور انکو مفت دوائیں بھی دی گئیں۔ کیمپ کا اہتمام کرنے والے مفتی محمد حنیف نے اس موقع پر صحافیوں کو بتایا کہ ایک روزہ مفت میڈیکل کیمپ میں چائلڈ اسپیشلسٹ، جنرل فزیشین، آرتھوپیڈ، چیسٹ اسپیشلسٹ سمیت 8 ڈاکٹرز اور 4 لیڈی ڈاکٹرز نے سینکڑوں مریضوں کو چیک کیا، ان کے ٹیسٹ کیے اور ان کو دوائیں دیں۔ انہوں نے مزید کہا، آج مرکزی جامع مسجد لاکھاروڈ میں میڈیکل کیمپ جو اہتمام کیا جو مفت کیمپ ہوئی مرکزی جامع مسجد لاکھاروڈ میں اساتذ محمود شفا خانہ کے زیر اہتمام जेका असां मस्जिद सां बिल्कुलु मुंसलिकी हिकिड़ी मुफ़्त इस्पताल खोली आहे। उन इस्पताल जो अॼु इफ़्तिताह बि हुयो ऐं जंहिंमें गमबट ऐं जामशोरो हैदराबाद जा मरूफ़ सर्जन डॉक्टर आया हुआ, जंहिंमें मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं, उन्हनि जूं टेस्टूं ऐं उन्हनि जो मुकमल इलाजु थियो ऐं उन में तक़रीबन इन वक़्तु 400 खां वधीक पेशेंट डॉक्टर ॾिसी चुका आहिनि, जंहिंमें लेडीज़ डॉक्टर बि हुयो ऐं उन में जेको आहे सो मर्द हज़रात बि हुया। वधीक हीउ मुंहिंजो भाउ आहे सलीम सानगियो, इहो तव्हांखे तफ़सील ॿुधाईंदो। अस्सलामु अलैकुम साईं, अॼु बरोज़ आचर 4 अप्रैल ते 2021 ते अॼु मेडिकल कैंप जो इफ़्तिताह कयो वियो, जंहिंजो सरबराह साईं मुफ्ती मोहम्मद हनीफ साहिबु हो ऐं सादिक महमूद इस्पताल जे ज़ेर एहतमाम ही मेडिकल कैंप जो इफ़्तिताह कयो वियो आहे, जेको हिते जे पसमानदा इलाइक़े में जेके बि ग़रीब गुरबा जेके इलाज नथा कराए सघनि उन्हनि जा माशाअल्लाह 500-600 रुपए जा टेस्ट जा जेके उहा कारी साई जो आहे उहो जेको आहे हेपाटाइटिस B, C आहे, शुगर आहे, अहिड़े तरीक़े सां ॿिया बि टेस्ट असां कया आहिनि फ्री। तंहिंखां पोइ जेके बि मेडिकल जूं दवाऊं आहिनि हर शोबे में जेको आहे सो असां उन में कोशिशि कई आहे त माण्हुनि खे जेको आहे सो फ़ाइदो पहुचे ऐं हिते जी आवाम अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठो इन मां फ़ाइदो खयों आहे ऐं अॻिते बि इंशाअल्लाह मुफ्ती साहिब जी ज़ेरे सां असीं इन शइ खे अॻिते वधाईंदा रहंदासीं ऐं जेके बि ग़रीब गुरबो आहे उन जी जेका बि थी सघी उहा इंशाअल्लाह मदद कंदा। अल्हम्दुलिल्लाह ही सिर्फ़ु हिकु मस्जिद न आहे बल्कि ही मुकम्मल इस्लामिक कम्युनिटी सेंटर है। इन में असां मस्जिद, मदरसो, इस्पताल, मुसाफ़िर खानो ऐं हिते हिकिड़ी अवामी लाइब्रेरी जे कारण बि अल्हम्दुलिल्लाह जॻह ठाही आहे। सराज साहब हैदराबाद जो मशहूरु ॿारनि जो डॉक्टर आहे ऐं डॉक्टर शकील साहब जेके हिन वक़्तु कराची जामिया रशीद में सर्विस कनि पिया ऐं उनखां अलावा तक़रीबन 8 डॉक्टर ऐं 4 लेडी डॉक्टर हुयूं। उनखां अलावा ॿिया टेक्नीशियन जेके टेस्टूं कनि पिया उहे इन्हनि जो तादादु तक़रीबन 3, जंहिंमें मरीज़नि में तक़रीबन 2 लखनि जे क़रीब दवाऊं मुफ़्त तक़सीम कयूं।